मुहम्मद रसूल। बाब मा जा फ़िस्सलात फ़िन्निआल, जुतियुनि में निमाज़ पढ़णु। जुतियूं जेके नरम हुजनि, सदे करण जे टाइम ते पेर बि उन सां पेरनि सां गॾु वञनि, पर जेके बूट आहिनि सख़्तु आहिनि ऐं के सैंडल असांजे मुल्क जा सख़्तु आहिनि, हा रबड़ जे बोझ सां या कपिड़े वारा अहिड़ी जुतियूं हूंदियूं आहिनि बिल्कुलु। उहा हदीस आहे अन सईद बिन यज़ीद अबी सलमा क़ाल क़ुल्तु लिअनस बिन मालिक अकान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम युसल्ली फी नालैहि क़ाल नअम। हज़रत सईद बिन यज़ीद अबा सलमा खां रिवायत आहे, चयो अनस बिन मालिक खे, छा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निमाज़ पढ़ंदो हो पंहिंजे जुतियुनि में? त उन चयो हा। जुतियुनि में उज़ुर जे करे पढ़िजे, बाक़ी सहाबा किराम जो मामूल न हूंदो हो त को जुतियूं मस्जिद में पाए ईंदा हुआ, इहो मामूल न रहियो आहे। जमहूर कंहिं बि लिखियो न आहे, जमहूर इहो चयो आहे त मस्जिद नबी में सहाबा किराम जुतियूं लाहे ईंदा हुआ। बाक़ी सफ़र में या गर्मी जो टाइम थी वियो, सफ़र आहे त उते पोइ जंगनि ते वेंदा हुआ, वापसि ईंदा हुआ, मंझंदि जो टाइम हूंदो हो, पोइ इहा निमाज़ पढ़ी सघे थी। जी जुतियूं नरम आहिनि, पेर वराइण सां वरनि पियूं थियूं, ऐं उन्हनि में बि जेकॾहिं जुती खे पलीती हुजे त पोइ न पढ़िबो। हदीस शरीफ़ आहे, हज़रत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु भेरे जुती सां निमाज़ पढ़ाई, सहाबा किराम निमाज़ पढ़ी, महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अधु निमाज़ थी हुई बरकातूं, पोइ जुती लाहे ऐं उछलाई, सहाबा किराम बि जुतियूं लाहे उछलाए छॾियूं। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुछा कि तव्हां छो लाथियूं? मूंखे त जिबरील अमीन अची ॿुधायोसीं तव्हांजी जुती में गंदगी आहे। हिकिड़ी रिवायत आहे का जूं में जी थोरी पलीती हूंदी आहे, ईअं थोरो कंहिं जीत जो रत लॻल हो, रत मों हराम आहे, गलीज़ी पलीती आहे। महबूबन करीम फरमायो मूंखे जो अधु निमाज़ में जिबरील अमीन अलैहिस्सलाम ॿुधायो त मां जुतियूं लाथियूं, तव्हां छो लाथियूं? हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अर्ज़ु कयोसीं, असां तव्हांजे पोयां आहियूं, तव्हांजो लाथियूं त असां बि लाहे छॾियूं, असांजे खे पलीती न हुई लॻल। इहे हदीसूं मुहद्दिसनि वॾी तहक़ीक़ कई आहे, इन नतीजे ते पहुता आहिनि शायदि सफ़र में किथे कंहिं इलाइक़े में कंहिं वादी में टाइम थियो हूंदो निमाज़ जो, उते इहे रिवायतूं मिलनि थियूं। बाक़ी मस्जिद नबवी में आम जेको मामूल हूंदो, सहाबा किराम अलैहिम रिदवान जुतियूं लाहींदा, जीअं तआमुल माण्हुनि जो अॼु बि आहे मुआमला, अचणु वञणु मस्जिद में थिए थो 5 भेरा, पर जुतियूं ॿाहिरि लाहे ईंदा आहिनि। इहो मामूल सहाबा किराम जे टाइम में बि हुयो। बाक़ी सफ़र में जवाज़ जी सूरत आहे, छो त जाइज़ आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जुती में निमाज़ पढ़ी आहे। इमाम तिरमिज़ी चयो हज़रत अनस बिन मालिक वारी हदीस सही आहे, हसन आहे, ऐं अहल इल्म जो अमल हिन जे मथां आहे। बाब मा जा फिल कुनूत फी सलातिल फज्र, कुनूत पढ़णु फजर जी निमाज़ में। अनिल बर्रा इब्ने
आज़िब अन्न नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कान यक़नुतु फ़ी सलाति सुबह वल मग़रिब। हज़रत बर्रा बिन आज़िब रदियल्लाहु अन्हु खां रिवायत आहे त बेशक सुहिणो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुनूत पढ़ंदो हो फजर जे निमाज़ में। हिन हदीस में हज़रत मौला अली भी आहे, अनस भी आहे, अबा हुरैरा भी आहे, इब्न अब्बास भी आहे, ख़फ़ा बिन अयमा बिन रक़्स ग़फ़ारी आहे। इमाम तिरमिज़ी चयो त हीअ हदीस हसन आहे, सही आहे। इल्म वारनि इख़्तिलाफ़ कयो कुनूत निमाज़ फजर जी में। पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा बाज़ असहाब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा बाज़ असहाब जेके अहल इल्म हुया उन्हनि या सहाबनि खां सवाइ आलिम उन्हनि निमाज़ फजर जी में कुनूत पढ़ी आहे। इहो इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह जो कौल आहे। ऐं इमाम अहमद ऐं इमाम इसहाक़ ईअं फ़तवा ॾिनऊं त फजर जी निमाज़ में कुनूत नाहे पढ़णी, मगर कुनूत नाज़िल जो मुसीबत का साम्हूं अचण वारी हुजे, मुसलमान खे उनजो ख़ौफ़ थिए कि काफ़रनि जो हमिलो या हींअर यहूदी अंग्रेज़ सख़्तु क़ौम जे इन्हनि का दड़को ॾिए, का धमकी ॾिए मुसलमान खे, त पोइ हू जेकर फजर जी निमाज़ में कुनूत नाज़िल पढ़ंदा ऐं उन्हनि जे लाइ उन्हनि जे दुश्मन जे लाइ बददुआ पंहिंजे लश्कर जी हिमायत जी नियत कंदा, हिमायत थिए असांजी फ़ौज खे ताक़त मिले, क़ुवत मिले। सुनत में इमाम शाफ़ी रहमतुल्लाह चयो, इमाम सुनत में इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह चयो त सुनत में कुनूत पढ़ंदा। ऐं इमाम अबू हनीफ़े रहमतुल्लाह अलैह जी फ़तवा आहे त कूमे में फजर जी जेका सुन्नत आहे, सुन्नत जो रुकू करे मथे जॾहिं महिल उथे त उन टाइम ते पढ़ंदो दुआ कुन इमाम पढ़ंदो त पंहिंजे लश्कर में जे हिमायत जे लाइ ऐं दुश्मन जे तबाही जे लाइ निमाज़ फजर वारी में पढ़ंदो। इमाम तहावी रहमतुल्लाह अलैह चयो कुनूत नाज़िल, कुनूत जा टे क़िस्म, कुनूत नाज़िल, कुनूत रातिब ऐं कुनूत दवाम वारी, हमेशह जेका वितर में पढ़बी आहे। इमाम तहावी रहमतुल्लाह अलैह खां रिवायत कई आहे, नकुल कयो शरह हिदाया वारे, बेशक कुनूत नाज़िल जाइज़ आहे। वॾे इमाम वटि आम किताबनि में इहो आहे त बेशक दुआ कुनूत नाज़िल वारी फजर में आहे रुगो। ऐं इमाम अबू हनीफ़े जे फ़िक़ह में आहे त जहरी निमाज़ सिदत सुमानी फजर में पढ़णु जाइज़ आहे। ऐं बाज़ रिवायतूं पंजनी निमाज़नि जो बि आयूं आहिनि। इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह चवंदो आहे त पंजनी निमाज़ुनि में वरी कुनूत पढ़े जॾहिं का तकलीफ़ साम्हूं अचण वारी हुजे, का मुसीबत अचण वारी हुजे, उन में दुआ पढ़िजे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फजर में दुश्मननि जे लाइ महीनो कुनूत नाज़िला पढ़ी ही। इहो बि कौल आहे त हाणे फजर वारी मनसूख़ आहे, न पढ़िजे, इहो बि हिकिड़ो कौल आहे त महबूबनि करीमनि महीनो उन्हनि जे लाइ बददुआ घुरी ही, जिन 70 कारी शहीद कया, रोल ऐं ज़कवान जा क़बाइल हा, उन्हनि जे लाइ बददुआ कई ही, या अल्लाह 7 साल इहे ॾुकार जा उन्हनि ते आण, जेके यूसुफ अलैहिस्सलाम जे टाइम में चवंदा हुआ त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पोइ मनो थी, लैस लक मिनल अमर
शैउन औ यअतूब अलैहिम औ युअज़्ज़िबहुम फ़इन्नहुम ज़ालिमून। महबूब अल्लाह जे हथ में अज़ाब तकलीफ़ ॾियणु, महबूबनि करीमनि खे जो मनो थी त हबीबनि करीमनि छॾी, इन कौल खे आलिमनि खयो आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जॾहिं मनो थी, महीनो पढ़ी अब्दुल्लाह बिन मसूद चवंदो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फजर जी नमाज़ में सिर्फ़ु महीनो पढ़ी पोइ छॾे ॾिना इन खे। ऐं कॾहिं अॻु में बि कुनूत न पढ़ी पोइ बि कुनूत न पढ़ी। घणनि आलिमनि इहो ई लिखियो आहे। हज़रत अनस खां रिवायत आहे त बेशक नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुनूत न पढ़ंदो हो, मगर जंहिं वक़्तु कंहिं पंहिंजी क़ौम के गुरबत या तकलीफ़ में हूंदी हुई, का क़ौम काफ़रनि जे अज़ियत में हूंदी हुई त उन्हनि लाइ सुठी दुआ घुरंदा हुआ। ऐं जेकॾहिं का क़ौम तकलीफ़ मुस्लमान जे कंहिं ख़िते खे इलाइक़े खे ॾींदी हुई त महबूब करीम उन्हनि जे लाइ बद दुआ घुरंदा हुआ। इहे हदीसूं बुख़ारी में बि आहिनि, इमाम तिरमिज़ी बि गॾु कयूं आहिनि। बहरहाल जेकॾहिं शिदत सख़्ती को काफ़र हिंदू मुल्क ॾेखारे पोइ मुस्लमाननि खे घुरिजे त कुनूत नाज़िला पढ़नि त बहितर आहे। इहो अक़ीदो हज़रत अहमद ऐं हज़रत इसाक़ जा आहिनि। हज़रत अबी मालिक अशजई रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे, चई त मूं पंहिंजे बाबे खे चयो, अए बाबा, बेशक तो निमाज़ूं पढ़ियूं पोयां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे, ऐं पोयां अबू बकर जे, ऐं पोयां उमर जे, ऐं पोयां उस्मान जे, ऐं पोयां अली बिन अबी तालिब जे, हिते कूफ़े में 5 साल। उन्हनि 3 यारनि जे दौर में मदीने में पढ़ी, महबूबनि जे पाण निमाज़ूं पढ़ी। मालिक अशजई चयो, मां पंहिंजे बाबे खे चयो, हिते कूफ़े में 5 साल ताईं तो मौला अली जे पाण निमाज़ूं पढ़ियूं आहिनि। छा इहे 5 ई शख़्सियतूं कुनूत पढ़ंदा हुआ? त बाबे मूंखे जवाबु ॾिनो, ऐं पुटड़ा, इहा नओं कमु आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में न हुयो। इमाम तिरमिज़ी चयो ही हदीस हसन सही आहे। घणनि अहल इल्म तबके जो हिन ते अमल आहे। ऐं अबू मालिक अशजई जो नालो साद बिन तारिक बिन अशयम आहे। बाब मां जा फिर रजुल यातिसु फि सलात। उन शख़्स जे बारे में ही बाब आहे जेको निछ थो ॾिए, छिक जंहिंखे चवंदा आहिनि ॿियनि लफ़्ज़नि निछ या छिक, निमाज़ में ॾिए थो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इहा शैतान जी तरफ़ां हूंदी आहे, टारियो त निछ न ॾियो। पर नबी साईं जे टाइम में हिकिड़ो वाक़ियो थियो, उन हदीस खे इमाम तिरमिज़ी आणे थो। अन अबीह मुआज़ बिन रिफ़ा अन अबीह, रिफ़ा अबीह व मुराद रिफ़ा आहे। हज़रत मुआज़ पंहिंजे बाबे खां रिवायत की, काल सल्लैतु ख़ल्फ़ रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़अतस्तु फ़क़ुल्तु अल्हम्दुलिल्लाह हम्दन कसीरन तय्यिबन मुबारकन फ़ीह मुबारकन अलैहि कमा युहिब्बु रब्बुना व यर्दा। फलम्मा सल्ला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इनसरफ़ फ़क़ाल मनिल मुतकल्लिमु फ़िस्सलात कैफ़ क़ुल्त? क़ाल फलम यतकल्लम अहदुन सुम्मा क़ाल अस्सानियतु मनिल मुतकल्लिमु फ़िस्सलात फलम यतकल्लम अहदुन सुम्मा क़ाल अस्सालिसतु मनिल मुतकल्लिम फ़िस्सलात फ़क़ाल रुफ़ाअतु बिनु राफ़ि इब्न अफ़रा अना या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। क़ाल कैफ़ क़ुल्त? क़ाल क़ुल्तु अल्हम्दुलिल्लाह हम्दन कसीरन तय्यिबन मुबारकन फ़ीह मुबारकन अलैहि कमा युहिब्बु रब्बुना व यर्दा। फ़क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वल्लज़ी नफ़्सी बियदिही लक़द इब्तदअहा बिदअतुन व सलासून मलकन
अय्युहुम यसअदु बिहा। हज़रत मुआज़ पंहिंजे बाबे रिफ़ा खां रिवायत कई, चई त मां निमाज़ पढ़ी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पोयां, पोइ मूंखे निछ आई, पोइ मूं चई हज़रत रिफ़ा थो चवे त पोइ मूंखे जो निछ आई, नवां माण्हू सिखंदा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि अहादीस। अल्हम्दुलिल्लाह, तारीफ़ूं अल्लाह जे वास्ते, तारीफ़ूं घणियूं पाकीज़ा बरकत वारियूं, जीअं जो असांजो रब मोहबत थो रखे ऐं राज़ी थो थिए। पोइ जॾहिं निमाज़ पढ़ी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त फिरी वेठो, सहाबा किराम ॾे मुंहुं करे वेठो, पोइ चई केरु ॻाल्हाईंदड़ हुयो निमाज़ में? सुभान अल्लाह। हुन अलाह जो हम्द कयो, नबी सिर्फ़ु इहो कलाम कंदड़ आहे, इहा निमाज़ न आहे। त नबी मनिल मुतकल्लिम, केरु ॻाल्हाईंदड़ हुयो निमाज़ में? पोइ कंहिं हिकिड़े माण्हू साहबा ख़ौफ़ज़दा थी विया, डिॼी विया, शायदि इहो कमु नओं आहे। पोइ कंहिं न ॻाल्हायो। पोइ ॿीहर चयईं केरु ॻाल्हाईंदड़ हो निमाज़ में? पोइ कंहिं न ॻाल्हायो। पोइ टीहर चयईं केरु हो निमाज़ में ॻाल्हाईंदड़? पोइ रुफ़ा बिन राफ़े बिन अफ़रा चयो मां या रसूल अल्लाह। टे दफ़ा चयईं, महबूब बार बार पुछनि पिया त केरु हो इहो जेको इहे ॻाल्हाए पियो? रुफ़ा थो चवे या सिर्फ़ु मां ॻाल्हायां? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त वरी चयो छा पियो चवीं? चई मूं हीउ चयो अल्हम्दुलिल्लाह हम्दन कसीरन त्वय्यबन मुबारकन फीह मुबारकन अलैहि कमा युहिब्बु रब्बुना व यरदा। ही निमाज़ में निछ आयसि त पाण वरी पाण खे जवाबु थो ॾिए, निछ जो जवाबु हो। पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मूंखे कसम आहे उन पाक ज़ात जो जंहिंजे हथ में मुंहिंजी जान आहे, बेशक 37 या 39 फ़रिश्ता मूं ॾिठा, उहे तकड़ पिया करे इन जो सवाबु खणी तकिड़े तकिड़े अल्लाह जी बारगाह में पेश कनि। बहरहाल इहा हदीस आहे, पर जवाबु ॾियणो न आहे। इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह चयो त जॾहिं निछ वारे दिलि में जवाबु ॾिनो, पंहिंजो पाण खे यरहमनी अल्लाह, मूं ते अलाह रहम करे, आस्ते चई चप न चोरियई त निमाज़ थी वेंदी। इहे चप चोरिया त पोइ निमाज़ फासिद थी पवंदी। इमाम इब्न हमाम रज़ी अल्लाह अन्हु बि ईअं चयो, जॾहिं पंहिंजो पाण खे यरहमुक अल्लाह दिलि में चयईं या पाण खे यरहमनी अल्लाह चयईं त निमाज़ भॼंदी कान जे, आस्ते चयईं ऐं दिलि में चयईं त। ऐं जेकॾहिं निछ ॾींदड़ अलाह जी हमद कई दिलि में, त बि ज़ाहिर रिवायत इहा आहे त निमाज़ भॻी न, निमाज़ थी वेंदी। ॾाढा जेकॾहिं चयईं त पोइ निमाज़ भॼी पवंदी, पर जे आस्ते चयईं दिलि में, उहा निमाज़ कान भॻी। इमाम तिरमिज़ी हज़रत रुफ़ा वारी हदीस ते तबसरो कयो, चई हीअ हसन हदीस आहे। ऐं बाज़ अहल इल्म ईअं बि चयो त हीअ नफ़िल निमाज़ जे लाइ थी सघे थो, मदाउन साहबी जी नफ़िली निमाज़ हुजे। ऐं बाज़ आलमनि हीअ बि ॻाल्हि कई, फ़र्ज़ वारी निमाज़ में जॾहिं मर्द खे कंहिं इंसान खे निछ आई, पोइ दिलि में अल्लाह जी हमद कयईं त निमाज़ कान भॻसि आस्ते।
عن زيد بن أرقم رضي الله عنه قال كنا نتكلم خلف رسول الله صلى الله عليه وسلم في الصلاة يكلم الرجل منا صاحبه إلى جنبه حتى نزلت وقوموا لله قانتين فأمرنا بالسكوت ونهينا عن الكلام. حدیث پیاری یاد کجو छो त हाफ़िज़ु अलस्सलावात वस्सलात अलवुस्ता वक़ूमू लिल्लाहि क़ानितीन। क़ुरान शरीफ़ में आहे त निमाज़नि जी हिफ़ाज़त कयो, ख़ासि करे विची निमाज़ जी हिफ़ाज़त कयो। वक़ूमू लिल्लाहि क़ानितीन, अल्लाह जे लाइ फ़र्मा बरदार थी बीहो। सहाबी थो चए हज़रत ज़ैद बिन अरकम। ही हदीस इमाम मुस्लिम भी आंदी आहे। मुस्लिम शरीफ़ जो हवालो भी हाशे वारे ॾिनो आहे, रावी साॻियो ई आहे। इमाम मुस्लिम चयो त ऐं ही हदीस मफ़हूम साॻियो आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे टाइम में असां निमाज़ में ॻाल्हाईंदा हुआसीं, पासे वारे खां का शइ पुछंदा हुआसीं, निमाज़ बि हलंदी अल्लाह ताला क़ुरान शरीफ़ जी इहा आयत नाज़िल फरमाए हाफ़िज़ु अलस्सलावात वस्सलात अलवुस्ता वक़ूमू लिल्लाहि क़ानितीन। अल्लाह जे फर्मा बरदार बाननि वांगुरु बीहो, बाना थी फर्मा ख़ामोश थियो। त पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे झलियो त महबूब फरमायो त पासे वारे सां न ॻाल्हायो। अल्लाह जो क़ुरान नाज़िल थियो वक़ूमू लिल्लाहि क़ानितीन। पोइ असां फ़उमिरना बिस्सुकूत, असांखे हुकुम कयो वियो त ख़ामोश रहूं। वनुहीना अनिल कलाम, असांखे मनो कई वई जो अॼु खां पोइ ॻाल्हायूं। ही हदीस इमाम तिरमिज़ी चए थो त हज़रत ज़ैद बिन अरकम वारी हदीस हसन सही आहे। इहा हदीस मुस्लिम शरीफ़ में बि आहे। मुस्लिम शरीफ़ में कुझु इख़्तिसार आहे मुख़्तसर तरीक़े सां, पर ही इमाम तिरमिज़ी रहमतुल्लाह अलैह थोरो खोले बयानु कयो। वरी उलमा जा राया बि ॾिना अथसि इन हदीस ते। चए थो त ही हदीस हसन सही आहे। अक्सर आलिमनि जो इन ते इतफ़ाक़ आहे त हाणे निमाज़ में कलाम करणो न आहे। जहिड़ो बि दुनियावी कलाम ॻाल्हाई निमाज़ में, निमाज़ वराए पड़े फासिद थी वञसि। पर एतिरो चयो अथनि बाज़ आलिमनि, जॾहिं माण्हू निमाज़ में ॼाणी वाणी ॻाल्हाई या वेसर में ॻाल्हाई त मोटाए निमाज़। इहो कौल इमाम सुफ़ियान सौरी रहमतुल्लाह जो आहे, अब्दुल्लाह बिन मुबारक जो आहे। ऐं बाज़ इहो चयो त जॾहिं ॼाणी वाणी ॻाल्हाई निमाज़ में, निमाज़ नथी मोटाए पड़े। ऐं जेकॾहिं वेसर में या जाहिल आहे, वीचारे खे मसइले जी ख़बर कान्हे। हिकिड़ो असांजी जमायत में आहे, उन बि चयो त मां पंहिंजे सिंधी में दुआ घुरंदो आहियां आस्ते आस्ते, मां तुंहिंजी निमाज़ त कान थी। पर हुनखे मूं ॾिठो त हू वीचारे खे ख़बर न हुई। जे ख़बर न अथसि, पर हाणे भला हिकु आलिम खां ॿुधो अथसि, हाणे कंदो हुनजी निमाज़ भॼी पवंदी। पर हू जाहिल आहे या वेसर में आहे त बुज़ुर्गनि चयो त हू निमाज़ थी वेंदी। इहा ॻाल्हि इमाम शाफ़ी बि कई। तंहिंजे करे जेकर ख़बर न अथसि त अॻु में जेके दुआऊं पढ़ियूं अथसि सिंधी में, त उनजी निमाज़ थी वेंदी। पर जेकॾहिं ॿुधो अथसि कि आलिम कंहिं फ़क़ीह खां, त पोइ बि पढ़े थो त पोइ कान थींदसि। बाब मां जाफ़िल मथुर इंद तौबत, जेकी जो आयो है बाब मां जाफ़िस सलात इंद तौबा, निमाज़ तौबा जे बारे में हदीस है। सलात तौबा अन अस्मा बिनिल हकमिनिल फज़ारी क़ाल समेतो अलियन यक़ूलु इन्नी कुन्तु रजुलन इज़ा समेतुहु मिर रसूलिल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीसन नफ़अनी अल्लाहु बिन्हु बिमा शाअ व अन यनफ़अनी बिही व इज़ा हद्दसनी
رجل من أصحابي استحلفته فإذا حلف لي صدقته وإنه حدثني أبو بكر وصدق أبو بكر قال سمعت رسول الله صلى الله عليه وسلم يقول ما من رجل يذنب ذنبا ثم يقوم فيتطهر ثم يصلي ثم يستغفر الله إلا غفر الله له ثم قرأ هذه الآية والذين إذا فعلوا فاحشة أو ظلموا أنفسهم ذكروا الله فاستغفروا لذنوبهم ولم يصروا على ما فعلوا جڏهن इहा आयत नाज़िल थी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भाई तो पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधायो मौला अली सोचे त मां जॾहिं नबी करीम खां का हदीस ॿुधंदो हुउसि अहिड़ी हदीस जेका मूंखे नफ़ो ॾींदी हुई या जंहिंखे ॿुधायां उनखे नफ़ो ॾींदो मां उहा लिखी छॾींदुसि मुंहिंजी आदत हूंदी मौला अली जेको को कापी हूंदी उन ते हदीस लिखी छॾींदो नबी सही खां ॿुधंदो हुउसि मां लिखी छॾींदो हुउसि पर जेकर को सहाबी ॿुधाईंदो अॼु वेठासीं नबी साईं सां नबी साईं हीअ ॻाल्हि कई पोइ मां उनखे कसम ॾींदो हुउसि कसम खां इहे लफ़्ज़ मदीने वारे साईं फरमाया आहिनि पोइ कसम खणंदो हो त पोइ मां उहा हदीस लिखी छॾींदुसि पुराणे माण्हू मूंखे रिवायत कई नबी साईं हीअं फरमायो आहे ऐं हिकिड़ी हदीस मूंखे अबू बकर सिद्दीक़ सची अबू बकर सिद्दीक़ जो हदीस पढ़ी ॿुधाई त मां लिखी छॾी अबू बकर खे कसम न इहा हदीस जेका बयान मुस्नद हुमैनी में पहिरियां इहा हदीस आहे त हज़रत अबू मौला अली जी रावी आहे त अबू बकर सिद्दीक़ हीअं ॿुधायो आहे ॿिया बि रावी वरी बाद जा अस्मा बिन हकम फज़ारी बि आहे चई ॿुधो मूं रसूल अल्लाह सल्लम खां हाणे अबू बकर चो ॻाल्हि करे मौला अली वेठो आहे सहाबा किराम वेठा जमात वेठी आहे अबू बकर सिद्दीक़ चो चवे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां मूं ॿुधो फरमाए रहियो को बि अहिड़ो मर्द नाहे जेको गुनाह करे को बि गुनाह पोइ थो बीहे पोइ थो पाकाई करे पाकाई मां मुराद वज़ू करणु या जनाबत लाहण तर लाहण पोइ थो पाकाई करे पोइ थो निमाज़ पढ़े पोइ थो बख़्शिश घुरे अलाह खां मगर बख़्शे छॾींदो आहे अलाह उन जे लाइ पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही आयत पढ़ी वल्लज़ीन इज़ा फ़अलू फ़ाहिशतन जन शख़्सन फ़ाहिश गुनाह जो कमु कयो औ ज़लमू अनफुसहुम या जिन ते ज़ुल्म कयूं ज़करुल्लाह पोइ अलाह खे यादि कयूं इन आयत जो तफ़सीर नबी साईं इहो कयो त निमाज़ बरकातूं पढ़े छो त निमाज़ अलाह जो वॾो ज़िक्र आहे वॾे मां वॾो ज़िक्र निमाज़ आहे पोइ निमाज़ सलात तौबा पढ़ियईं पोइ अलाह ताला खां माफ़ी वरितईं त रब करीम उन जा सभु गुनाह माफ़ करे छॾींदो आहे माफ़ी ॾेई छॾींदो आहे जॾहिं इहा हदीस हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु बयानु कई त मौला अली मुश्किल कुशा शेर ख़ुदा रज़ियल्लाहु अन्हु पंहिंजी कापी खईं कढी ऐं इहा हदीस लिखियईं अबू बकर सिद्दीक़ खां रिवायत आहे को बि मर्द नामिन रजुलिन यज़नुबु ज़ंबन यानी अबू बकर ही हदीस सिद्दीक़ ॿुधाई त नबी साईं ही लफ़्ज़ फरमाया आहिनि को बि अहिड़ो माण्हू न आहे जेको गुनाह थो करे पोइ बीहे गुनाह कई मुस्लिम शरीफ़ जी हदीस आहे गुनाह थी वियुसि पछताई पशेमान थियो त तूं नबी जो ग़ुलाम आहीं गुनाह थो करी त माफ़ी मिली वेंदुसि
तौबा जा कई दरवाज़ा आहिनि, कई रिवायतूं आहिनि, तरीक़ा आहिनि। पशेमान थींदो आहे, पशेमानी ख़ुदि ईमान जो दलील आहे। मोमिन हूंदो पशेमान थींदो न। जेकर मोमिन ईमान जो ज़रो न हूंदुसि त दलेरी सां बेबाकी सां गुनाह कंदो त ख़ुदि इहा पशेमानी इहो उनजे ईमान जो दलील आहे। छो त मोमिन गुनाह कंदो आहे ॼण जबल मथां अथसि, हदीस आहे तिरमिज़ी में, जबल मथां अथसि किरेसि थो, एॾो ख़ौफ़ हूंदुसि। पर जे मुनाफ़िक़ हूंदो या जाहिल मुनाफ़िक़, पोइ गुनाह केॾो बि वॾो हुजे करण में ईअं दलेरी कंदो। नबी से फरमायो जीअं नक तां मख उथारे छॾी बसि, हीअं कीअं उॾरी वियो, माना का परवाह न हूंदसि गुनाह करण खां पोइ बि लापरवाही ॾेखारींदो। मोमिन खां गुनाह थींदो ॼण जबल मथां किरेसि पियो थो, अझो आयो, यानी हू अलाह जो ख़ौफ़ रखे थो, डिॼे थो। इहो बि ईमान जो दलील आहे। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त गुनाह को बि माण्हू करे थो, पोइ बीहे थो, पोइ वञी थो हदस दूर करे, हदस असगर या अकबर, यानी जे तड़ आहे त तड़ लाहे थो, जेकॾहिं वुज़ू न आहे त वुज़ू करे थो, पोइ अची थो सलात तौबा जी बरकातो निमाज़ पढ़े, पोइ अलाह खां माफ़ी वठे। माफ़ी जा बि लफ़्ज़ कई आहिनि, पर के अहिड़ा लफ़्ज़ आहिनि नबी से फरमायो बाने जी ज़बान मां निकिरंदा आहिनि, अलाह खे वणंदा आहिनि। रबिक फिर वरहम व अंत ख़ैरुर राहिमीन, इहे लफ़्ज़ बि अलाह खे वणंदा आहिनि। ॿिया इहे लफ़्ज़ बि अल्लाहुम्मा इन्नी ज़लमतु नफ़्सी ज़ुल्मन कसीरन वला यग़फ़िरु ज़ुनूब इल्ला अंत फ़ग़फ़िर ली मग़फ़िरतम मिन इंदिक वरहमनी व इन्नका अंतल गफ़ूरुर रहीम। इश्कात शरीफ़ में इहा हदीस आहे त इहे लफ़्ज़ बि जॾहिं बानो कढंदो आहे, अल्लाहुम्मा इन्नी ज़लमतु नफ़्सी ज़ुल्मन कसीरा, ए अलाह मां पंहिंजी जिंद ते जान ते घणो ज़ुल्म कयो आहे। वला यग़फ़िरु ज़ुनूब इल्ला अंत, इहा बि मूंखे ख़बर आहे त गुनाह बख़्शण वारो ॿियो केरु कोन्हे, तूं ई बख़्श करण वारो आहीं। फ़ग़फ़िर ली मग़फ़िरतम मिन इंदिक, तूं मूंखे माफ़ु कर, जेका तो वटि मग़फ़िरत आहे उन पंहिंजे मग़फ़िरत सां मूंखे माफ़ु कर। वरहमनी, ऐं मूं ते रहम कर। इन्नका अंतल गफ़ूरुर रहीम, बेशक तूं गुनाह बख़्श कंदड़ रहम कंदड़ आहीं। मदीने सही फरमाईंदे इहा दुआ पढ़ंदो आहे त इहा दुआ अलाह खे ॾाढी वणंदी आहे, अलाह ख़ुशि थींदो आहे, बाने खां राज़ी थींदो। अलाह जी ख़ुशी जो मुराद इहा हूंदी त हू हुनखे बख़्श करे छॾींदो, हुनखे माफ़ु करे छॾे। अहिड़ी का दुआ घुरे, अस्तग़फिरुल्लाह अल्लज़ी ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम व अतूबु इलैह, इहा दुआ घुरे पढ़े। अहिड़ी का दुआ हुजे जेका अलाह खे वणंदी आहे। 4 दुआऊं अहिड़ियूं आहिनि जेका हदीस में आहिनि त नबी से फरमायो त अलाह खे इहे वणंदियूं आहिनि। रबिक फिर वरहम व अंत ख़ैर, इहा अहिड़ी दुआ सिंधी में भली, ए अलाह केरु बि माफ़ी न ॾींदो आहे तोखां सवाइ, तूं माफ़ु कंदड़ आहीं। अफ़ो ऐं आफ़ीअ जा लफ़्ज़ हुजनि ऐं अक़ीदो हुजे त मुंहिंजे गुनाहनि खे माफ़ु करण वारो हिकिड़ो करीम रब आहे, त मदीने वारे साईं फरमायो केतिरा बि वॾा गुनाह हुजनिसि अलाह हुनखे माफ़ु करे छॾींदो आहे। जेॾीमहिल हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह अन्हु इहा हदीस बयानु कई, मौला अली कापी कढे ऐं इहा हदीस लिखणु शुरू कई। अन अबी बकर काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मा मिन रजुलिन यज़नुबु ज़ंबन सुम्मा यक़ूमु फ़यततहर सुम्मा युसल्ली सुम्मा यस्तग़फिरुल्लाह इल्ला ग़फ़रल्लाहु लहू सुम्मा क़रा हाज़िहिल आयत वल्लज़ीना इज़ा फ़अलू फ़ाहिशतन औ ज़लमू अनफ़ुसहुम। इहा आयत नबी से पढ़ी, यानी फ़ाहिश गंदो कमु थी वियो या जान ते ज़ुल्म थी वियो, हाणे पशेमान थियो, पछता कई, पोइ अलाह जो ज़िक्र कई। त ज़िक्रुल्लाह मां मुराद निमाज़ आहे, बरकातूं पढ़ी
ऐं उन निमाज़ तौबा जी पढ़ी पोइ अलाह ताला खां माफ़ी घुरियईं रब करीम उनखे माफ़ कंदो। हीउ साल न अॻे साल बुज़ुर्ग मस्जिद नबी में मूंखे मिलियो हो, इलाही बख़्श नालो बहावलपुर जो हो, 105 साल उमिरि हुअसि, दलाल ख़िरात जो आमिल हो। ए वॾी उमिरि जे बावजूदि अकेलो पंहिंजे घर खां हरम ईंदो, हरम खां घर राति 11, 12, 1 बजे पोइ माण्हू हलियो वेंदो। पोइ मूं दुआऊं वरितियूं, मां दुआऊं ॾिनई ऐं मूंखे चयईं त मूंखे जेको सो वॾियूं दुआऊं ॾिनई अलाह साईं। हिन वारे ॾिठुमि अलाह साईं पाकिस्तान न पियो अचे, चयईं त घरवारी शौक़ जी शादी हुई, उहा जन्नत बख़्शी से लिखियल वाइदा हुआ, मथां वञा इज़राइल वञी पहुचे तंहिं करे वाइदा निभाइणा, मां इथे जन्नत बख़्शी जो इंतज़ारु कयां। घरवारी मुंहिंजी चई अजीब ॻाल्हियूं कुझु ॿुधाई, चई त असांजे ॻोठ जे इलाइक़े जो हाफ़िज़ क़ुर मूंखे बि पढ़ंदे यादि पवंदो पियो। पोइ वरी ॻाल्हि ॿुधाई, चई हाफ़िज़ साहिबु हूंदो मुंहिंजे नाले भई इलाही बख़्श नालो हुउसि, उहो उठ ते चलंदो हो, पढ़ंदो हो, दौर यादि कयो पको हाफ़िज़। पोइ जो गुज़ारे वियो त 9 सालनि खां पोइ क़बर हुनजी चेक थी, पोइ ॻोठ वारा विया, मां बि वियुसि, मां हाफ़िज़ साहिब जो दोस्त हो, मां ॾिसां कि 9 सालनि खां पोइ न हुन हाफ़िज़ साहिब खे ॾिठो त ॾाढ़ी में गुसल वारो पाणी अञा मौजूदु, मुर्के पियो, न कफ़न मेरो थियो आहे न छा। हाफ़िज़ साहिबु सलामती वारो हो, मूंखे पक थी त क़ुर जे हाफ़िज़नि जो वॾो शान छो अखियुनि सां मूं ॾिठो। पोइ वरी ॻाल्हि ॿुधाई त हीअ नफ़िल पढ़िजे, असांजे बुज़ुर्गनि जो मामूल आहे। मां पाकिस्तान में घणनि मस्जिदुनि में घणनि मदरसनि में वियो आहियां, मदीने मां वेंदो त मदीने जो माण्हू हर को मुंहुं ॾे अचे, किथे बि मां न ॾिठो मगर अल्लामा फैज़ मोहम्मद अवैसी रहमतुल्लाह अलैह पाकिस्तान जो वॾो आलिम बुज़ुर्ग, उन जे मस्जिद में इहा शइ ॾिठमि। पोइ मूं अंदाज़ो लॻायो त आलिम त पाकिस्तान में घणा आहिनि, पर हीउ अखि वारो बसीरत वारो जवान आहे अवैसी साहिबु। चई उन जे मस्जिद में इहे आयतूं मां लिखियलु ॾिठूं, हिकिड़े पासे उते पासे खां लिखियलु हो रहीमा। महबूब असां तोखे मोकिलियो आहे तुंहिंजी पैरवी कनि, तुंहिंजी इताअत कनि, जेकॾहिं पंहिंजी जाननि ते ज़ुल्म करे वेहनि, यानी गुनाह करे वेहनि त पोइ तुंहिंजे दरवाज़े ते अचनि, उते अची माफ़ी वठनि ऐं तूं बि उन्हनि जे लाइ माफ़ी जो सुवाल कर। जॾहिं तूं कंहिं उम्मती जे लाइ सुवाल कंदे त अल्लाह खे हू महिरबान ऐं तौबा क़बूल कंदड़ रहंदा, अलाह उन्हनि जा गुनाह बख़्श कंदड़। इहा आयत हिकिड़े पासे अवैसी साहिब जी मस्जिद में, पाकिस्तान में कंहिं बि मस्जिद में मूं इहा न ॾिठी, हुन बुज़ुर्ग जे बक़ौल। ॿिए पासे खां जेको बुरो अमल करे थो त उनखे बुराई जो बदिलो मिलंदो, या जान ते ज़ुल्म थो करे पोइ अलाह खां माफ़ी थो वठे त अलाह खे हू महिरबान माफ़ी रहंदो, रब करीम उनजे गुनाहनि खे न ॾिसंदो, उनखे माफ़ी ॾींदो। पोइ मूंखे चई इहा हिकिड़े आलिम पाकिस्तान में इहो हिकिड़ो वाहिद आलिम हो जेको रसूलुल्लाह जो नाइब हो, अवैसी साहिबु बहावलपुर वारो फैज़ मोहम्मद अवैसी रहमतुल्लाह अलैह, उन जे मस्जिद में इहो लिखियलु हो इहा आयत। पोइ मूंखे चई
मस्जिद नबवी में थो मूंखे ॿुधाए इहो नफ़िल भी तौबह जो नफ़िल आहे कॾहिं बि पढ़ पहिरें में अमा अरसलना मिन रसूलिन इल्ला लियुताअ बिइज़्निल्लाह वलौ अन्नहुम इज़ ज़लमू अनफुसहुम इहा आयत पढ़ सॼी पहिरीं रकात में अलहम्दो खां पोइ ऐं ॿी रकात में मन यअमल सूअन औ यज़लिम नफ़्सहु सुम्म यस्तग़फिरिल्लाह यजिदिल्लाह गफ़ूरन रहीमा ॿिए में ॿई आयतूं ॾिसां में आहिनि पर हीअ जेका असां नारुकू में आहे पहिरीं उहा पढ़ पोइ वरी 14-15 रुकू में आहे इना अंज़लना इलैका इन रुकू जी आयत आहे ॿी रकात में इहा आयत पढ़ चई त असां पंहिंजे बुज़ुर्गनि मुर्शिदनि अकाबिरीन खां ॿुधो आहे केतिरा बि काइनात जे तादाद खां घणा गुनाह हूंदसि त भई इन्हनि आयतुनि जे बरकत सां अलाह माफ़ करे छॾींदो अलाह माफ़ी ॾींदुसि ऐं उहो अमीर थी वेंदो माण्हू छो त तंगी ईंदी आहे गुनाहनि जे करे कहिड़ा इंसान खां गुनाह थी वेंदा आहिनि जंहिंजे करे रिज़्क़ बि तंग थी वेंदी आहे पर जॾहिं माफ़ी जो दरवाज़ो खुलंदो बाबे रहमत खुलंदो त पोइ उनजे लाइ तंगी न हूंदी आहे जेको इहो नफ़िल ज़िंदगी में कॾहिं कॾहिं जुमे जी राति या कॾहिं पढ़ंदा कयो इहो नफ़िल मदीने शरीफ़ मां अलाह जे वली मूंखे ॾिनो हो इहो तव्हां बि नफ़िल पहिरीं रकात में अलहम्दो खां पोइ यादि कयो वलौ अन्नहुम इज़ ज़लमू वरी सही आहे मा अरसलना मिन रसूलिन इल्ला लियुताअ बिइज़्निल्लाह वलौ अन्नहुम इज़ ज़लमू अनफुसहुम जाऊका फस्तग़फिरुल्लाह वस्तग़फर लहुमुर रसूल लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा ऐं ॿी रकात में अलहम्दो खां पोइ अमन यअमल सूअन औ यज़लिम नफ़्सहु सुम्म यस्तग़फिरिल्लाह यजिदिल्लाह गफ़ूरन रहीमा ॿी रकात में इहो नफ़िल पढ़े नफ़िल पढ़ण खां बाद में अलाह खां दुआ घुरे केतिरा बि वॾा गुनाह हूंदसि अलाह माफ़ करे छॾींदुसि मुंहिंजो ॿाझारो रब आहे तंहिंजे करे इहो नफ़िल बि माण्हू विसारे न हीअ नफ़िल हदीस पाक में बि इहो मफ़हूम साॻियो आहे तौबह जो आहे इस्तग़फ़ार पढ़ी नफ़िल खां पोइ अलाह खां माफ़ी घुरंदो आहे माफ़ी घुरण जो बि ॾांहुं हुजे यार मनाइण जा रंग हुए ढंग हुए यार मनाइण जे लाइ मञाइण जे लाइ को ढंग रंग खपे पोइ उहो रंग ढंग मदीने जे दरबार खां वठि मदीने वारे साईं जे हदीसुनि में तूं ॾिस त मदीने वारे छा चयो आहे महबूबनि कीअं चयो आहे पोइ उन मुताबिक़ जेकर अहिड़ो नफ़िल पढ़ंदे जेको सिद्दीक़ अकबर ॿुधायो आहे ॿुधाइण वारो सिद्दीक़ आहे ऐं ॿुधण वारो लिखण वारो मौला अली काइनात जो मौला आहे ॿई सचा आहिनि न ॿई सचा आहिनि अली बि हक़ जो इमाम आहे सिद्दीक़ बि हक़ जो इमाम आहे तो सिद्दीक़ खे कसम नथो ॾे सिद्दीक़ खां गवाही नथो घुरे सिद्दीक़ खां ॻाल्हि जो निसाब नथो घुरे त निसाब कहिड़ो हुजे जो ॻाल्हि शरीयत जे ज़ुमरे में साबित थी सघे न चए थो त शरीयत जो निसाब पंहिंजी जाइ ते आहे पर अबू बकर सिद्दीक़ खां कहिड़ो शायदि घुरां कहिड़ो कसम घुरां पोइ माण्हू वेठा कुझु उन्हनि एतिरा मुस्नद हुमैदी में इहे लफ़्ज़ आहिनि हिन तिरमिज़ी में न आहिनि मुस्नद हुमैदी में लफ़्ज़ आहिनि पहिरीं पहिरीं इहा हदीस आहे त अली साईं खां पुछऊं मौला असां ॻाल्हि कंदा आहियूं त असांखे कसम ॾींदो आहीं पोइ लिखंदो आहीं बसि अबू बकर ॻाल्हि कई हदीस बयानु कई तो लिखंदे देरि न कई कसम छो न ॾिनो अबू असांखे ॾींदो आहीं चई मां छो हिनखे कसम न जो अर्शनि खां मथे अलाह हिनखे सिद्दीक़ सॾियो आहे हीउ सच ॻाल्हाइण वारो आहे अलाह हिनखे सिद्दीक़ सॾियो आहे मां हिनखे कसम छो ॾियो तव्हां अबू बकर जहिड़ा न थी सघंदव मुंहिंजा दोस्त इहे नवाफ़िल जेके बुज़ुर्गनि खां ॿुधो अलाह वारनि खां या हदीसनि में ॿुधो इहो ज़रूरु हिकु दफ़ो पढ़ंदा कयो के गुनाह अहिड़ा इंसान खां ज़िंदगी में थी वेंदा आहिनि जेके ता देरि हलंदा रहंदा आहिनि माफ़ी न मिलंदी आहे
पर पोइ इहे ई नवाफ़िल पढ़ंदो अलाह वारनि जा ॿुधायल या हदीसुनि में जेके आया आहिनि मदीने वारे साईं जे रंग सां जेकॾहिं रंगजी ऐं मस्जिद ॾे ईंदे हबीब जे शरीयत ॾसियल सबक़ मुताबिक़ तूं नफ़िल पढ़ी अलाह खां माफ़ी वठंदे माफ़ी बि उहा जेका नबी चयो आहे त इहे लफ़्ज़ चवण सां अलाह ॾाढो राज़ी थींदो आहे। अफ़ो ऐं आफ़ियत अफ़ो ऐं आफ़ियत माफ़ी ॾे माफ़ी ॾे माफ़ी ॾे चवंदो हुई त रब करीम ॾाढो ख़ुशि थींदो आहे तुंहिंजे इन अदास तुंहिंजे गुनाहनि ॾे न ॾिसंदो आहे तुंहिंजे कारण गुनाहनि जी कारण हूंदी आहे उन ॾे न ॾिसंदो आहे पर इहो ॾिसंदो आहे त इहे लफ़्ज़ सेखारिया मुंहिंजे महबूब अथसि बाने खे ख़बर न हुई इन मुंहिंजे महबूब जे ॾसियल सबक़ ते मुंहिंजे महबूब जा अल्फाज़ हिन अदा करे उन मदीने वारे साईं जे ॾसियल सबक़ ते हले थो हाणे हिन गुनहगार ॾे नथो ॾिसां हुन यार ॾे ॾिसां थो जंहिं लफ़्ज़ सेखारिया अथसि उलमा खां ॿुधा अथसि सही हदीसूं ॿुधियूं अथसि पढ़ियूं अथसि पोइ उन तरीक़े सां 4 दुआऊं हदीस में आहिनि अहिड़ियूं आहिनि इस्तिग़फ़ार जूं जेके मदीने वारे साईं फरमाई अलाह खे ॾाढियूं वणंदियूं आहिनि बंदो बसि ज़बान मां कढंदो आहे अलाह उनजी इजाबत करे छॾींदो आहे उनखे क़बूलियत जो शरफ़ अता फरमाईंदो आहे जेकॾहिं इहे नवाफ़िल पढ़ंदे पोइ केॾो बि गुनाहगार हुजे रब करीम वरी सत्तार गफ़ार आहे पाणे माफ़ करे छॾींदो वमा अलैना इल्लल बलाग रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल